थी सघे थो ही सर जी सादगी दर्द खे छोड़े वञे पाण खे ॿोड़े वञे। थी सघे थो ही सर जी सादगी दर्द खे छोड़े वञे पाण खे ॿोड़े वञे। थी सघे थो ही हवा जी बेहसी पाण खे ॻोल्हे वञे ऐं पिरे जी हीर जहिड़ो इश्क छा छोले वञे। थी सघे थो ही कतीअ जी चांदनी घाई खोले वञे ऐं ॿुॿर जी टारी ते को पखी ॿोले वञे। थी सघे थो मुर्क कोमल रूह खां विछड़ी वञे। सभु असांजा टहक पागल बारिशूं छाणे वञनि। आरसिन जी दिलरुबायूं बेवफ़ा बणिजी चुभनि ऐं विछोड़े जी घिटीअ में अजनबी बणिजी ॾिसनि। थी सघे थो इश्क जे इल्ज़ाम में पाण सराह में पुॼूं। थी सघे थो इश्क जे इल्ज़ाम में पाण सराह में पुॼूं। निठ तनाह थी वञूं वक़्त जे कंहिं वाह में दर्द को बणिजी उथूं ऐं समूरियूं मौसमूं पाण खे छाणे विझनि। थी सघे थो पाण खे ॿोड़े विझनि। थी सघे थो पाण खे ॿोड़े वञनि पाण खे टोड़े वञनि। छो न इन खां कुझु अॻे नेणनि सां गॾे इश्क में एॾो लहूं प्यार को एॾो कयूं जो जिस्म में रूह ॿई गीत को बणिजी वञूं मीत को बणिजी वञूं। रियाण रती रात की दिलो जान ऐं रूह जे ईमान सां ॿुधण जे लाइ अवां जूं वॾियूं महिरबानियूं दोस्तो। इन खां अॻु जो तन तनाह ऐं ख़ामोश स्टूडियो में लफ़्ज़ लड़ी अचनि। हिकिड़ी गुज़ारिश आहे इहा ई त वधि में वधि प्रोग्राम दोस्तनि में विर्छ करियो त जी पाण वधीक दुनिया जे ॻोल्हे ते पखिड़िजी वञूं। चाहियो त असांखे हिन वक़्तु रेडियो सेट ते ॿुधी सघो था, चाहियो त फेसबुक ते बि असांखे ॿुधी सघो था, चाहियो त स्ट्रीमिंग ते बि ॿुधी सघो था ऐं चाहियो त रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी एप्लीकेशन डाउनलोड करे बि असांखे ॿुधी सघो था। हिकिड़ी इहा बि गुज़ारिश त दौरान प्रोग्राम फ़ोन न कजो, असीं अटेंड करण खां क़ासिर हूंदासीं ऐं दौरान प्रोग्राम को मैसेज या व्हाट्सएप न कजो, असीं सवाइ फेसबुक मैसेज जे को मैसेज शामिल करण खां बिल्कुलु क़ासिर हूंदासीं दोस्तो। बसी हवाऊं अव्हां थी पहुचनि त ॿुधाइजो खणी। बसी हवाऊं अव्हां थी पहुचनि त ॿुधाइजो खणी। आधीअ जूं इल्तिजाऊं अव्हां थी पहुचनि त ॿुधाइजो खणी। प्यार प्रीत ऐं सुख सलामतीअ ते मुश्तमिल असां जूं दुआऊं अव्हां थी पहुचनि त ॿुधाइजो खणी। रात जे अख सुतल नाज़बू अदाउनि में अख लॻी वञण जहिड़ी हीअ रात जी वेल मोती मढ़ायल लफ़्ज़नि जी तावीज़नि घुरी वरितियूं आहिनि पंहिंजूं पंहिंजूं मुरादूं ऐं मञतूं ऐं असीं आहियूं जो आया आहियूं हैदराबाद जे हवाउनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अव्हां खे पंहिंजो करणु। जॾहिं गाज जूं छोलियूं मंछर में छोड़ कंदियूं, जॾहिं गाज जूं छोलियूं मंछर में छोड़ कंदियूं, टोबा ढंढ में रक़्स कंदा तॾहिं तोखे यादि ईंदुसि फिरी। जॾहिं कहर जी कंटी फिके बूर ते वरंदी ऐं को मुजावर अची वाई चवंदो वाट ते। जॾहिं होली जे रंगनि में राणू रंगजी वेंदो, जॾहिं मंदर मां गूंजदा अमन जा संख, जॾहिं को शाइर खीर तर जे हंज में वेही पखियुनि खे ॿुधाईंदो पंहिंजो को निकोर गज़ल, तॾहिं तोखे यादि ईंदुसि पिरी, तॾहिं तोखे यादि ईंदुसि पिरी। रियाण रती रात में असां खोले रखियो आहे फेसबुक। अवां हाणे मैसेज करे प्रोग्राम शेयर करियो इन करे जो अजब रंग अदाउनि जूं नेण उलारियल दिल फ्रेब ॻाल्हियूं ॻणे ॻणे असां अॼु पुसाए रखियो आहे। लफ़्ज़ मेहंदीअ जो थाल ॻाल्हि ॻाल्हि में हूंदा हाल विञाए वेठल अरमान संदा उहे ओञाण जंहिंमें पक ॼाण पाण कंदा आहियूं ॻाल्हियूं मुस्कुराहटनि जूं के चिटसालियूं अॻियां रखी। जवानी जे जर ते असीं आहियूं पहुता वरी तुंहिंजे दर ते असीं आहियूं पहुता।
जवानी जे जर ते असीं आहियूं पहुता, वरी तुंहिंजे दर ते असीं आहियूं पहुता, मोहबत जी मंज़िल जा मारियल मुसाफ़िर ॾिने न वरिते असीं आहियूं पहुता, रुसन था ऋण में रहिजी वञूं था, पिरी नेठि परते असीं आहियूं पहुता, सितारा त ओरियां विखनि में छॾियासीं, इन खां बि परते असीं आहियूं पहुता। वॾी महिरबानी दोस्तो, वॾी महिरबानी भाउरो, तव्हां जे अंग में फेसबुक ते छांइजी चुका आहियो। निदे में असांखे ॿुधे पियो वफ़ा मुनीर अहमद मेमण भाउ, वॾी महिरबानी तव्हां असांखे यादि कयो आहे। जाड़ा वाह खां असांखे नज़र पियो अचे अबू बकर लाशारी साईं, वॾी महिरबानी। गोलाड़ची में असांजो महिरबान अब्दुल जब्बार खोसो असांखे ॿुधे पियो। शारजा में असांजा ॿ महिरबान आहिनि, मोहम्मद यासीन मरी ऐं अब्दुल्ला मरी भाउरो, वॾी महिरबानी तव्हां असांखे शारजा में वक़्तु ॿुधो पिया। ॻुठ मोखार थर में फेसबुक ते ॿुधे पियो अब्दुल कादर जूने जो। ख़ान मोहम्मद चांगण जा तल माग वटां नज़र पियो अचे। ॻोठ जाफ़र लाल लाखे खां यादि पियो करे उस्ताद अली ॾिनू लाखो। मीरपुर बठोरे में असांखे मोहम्मद यूसुफ खत्री, दानिश यूसुफ खत्री, अबू मेमून असांखे ॿुधनि पिया भाउरो, वॾी महिरबानी तव्हांजो। गुलसन नोड़े फुलखोई में असांखे ॿुधे पियो भाउ, तव्हांजी वॾी महिरबानी। असद अबू बकर अलाए किथे असांखे ॿुधे पियो। रमज़ान एडी नोड़ी बि पंहिंजे माग मकान जो नालो नाहे लिखियो। इस्माइल पालारी नूरी आबाद में असांखे ॿुधे पियो, वॾी महिरबानी भाउ। सेडियो ॻोठ में नईम रहमान नोड़ियो असांखे ॿुधे पियो। अणॼातल माग ते गुलाम रसूल सेठार असांखे ॿुधे पियो। उॾेरे लाल स्टेशन ते मौजूदु आहे अरशद हुसैन हिकिड़ो, रुघा राम आरज़ू नामलूम हंते असांखे ॿुधे पियो। मकली में मोहम्मद ख़ान मल्हा बि असांखे ॿुधे पियो, वॾी महिरबानी भाउ। सिंगार कलंदर बश खोसा भाउ, तव्हांजूं महिरबानियूं। तव्हां अलाए किथे असांखे ॿुधी रहिया आहियो, बल्कि तव्हां ऐं सम्झो शालमानी स्टाफ ते असांखे ॿुधी रहिया, वॾी महिरबानियूं। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो अॻूणो मशहूरु कंपेयर दिलशाद ख़ासि करे असांखे मीरपुर ख़ासि में ॿुधे पियो, वॾी महिरबानी दिलशाद भाउ। तव्हां असांखे अॼु बि यादि कयो आहे। हैदराबाद में अब्दुल गफ़ूर दाऊद पोटो असांखे ॿुधी रहियो आहे। सैयद आर बी शाह टंडे बागे में असांखे ॿुधी रहियो आहे। पका चांग में असांखे गुलाम जाफ़र शर ॿुधी रहियो आहे। साणस प्रिंस अहमद रज़ा शर बि मौजूदु आहे। सखी जाम ॾातार खां यादि कयो मोहम्मद आलम विस्तड़े। ॻोठ जड़िहार सूमरा खां यादि कयो आहे राजा रहीम ॾिने सूमरे भात, वॾी महिरबानी तव्हांजूं। शहदादपुर खां यादि कयो आहे शाह नवाज़ बुघे। मलकानी शरीफ़ में फेसबुक खोले रखियो आहे। इमरान अली लगारी टंडे कैसर में असांखे ॿुधे पियो। हाजी साईं बख़्श निज़ामानी भाउ, तव्हांजूं महिरबानियूं। पुराण कंधी खां अरमान गुल ऐं अब्दुल मजीद राय में असांखे यादि कयो आहे। खिपरे में असांजो साईं आहे बाग़ी असलम समेजो भाउ, वॾी महिरबानी तव्हांजूं। तारीख़ी माग अगम कोट, जंहिंखे मक़ामी माण्हू अघा माण्हू बि चवनि था, हिते मौजूदु आहे। ताहिर सिंधी उस्ताद बुख़ारी जो शहर दादू, हिते मौजूदु आहे। एम अयूब डावच भाउ, तव्हांजूं महिरबानियूं। नाबिलू माग ते शंकरलाल भील असांखे ॿुधे पियो। ॻोठ इक़बाल पिताफ़ी में असांखे मक़सूद ऐं जुनेद अहमद ॿुधनि पिया। अछड़े थर में अब्दुल गफ़ूर राजड़ ॿुधे पियो। अता मोहम्मद ख़ासि अलाए किथे असांखे ॿुधे पियो। ॻोठ मोहम्मद असलम विस्तड़ो असांजो साईं आहे, पर पंहिंजे माग जो ॻोठ गांव जो नालो न आहे लिखियो। बहरहाल महिरबानी। नूरी जे नगरी आहे किंचर कंधी वटि परवेज़ अली पालारी नाले असांखे महिरबानी ॿुधे पियो। अयाज़ गुल नोड़ियो नामेलू माग ते मौजूदु आहे। ॻोठ बच्चू हमलाणी में असांखे माशूक हमलाणी ॿुधे पियो, वॾी महिरबानी भाउ। ॻोठ हाजी जाफ़र जमारी खां यादि कयो आहे मोहब्बती मोहम्मद जुमन जमारी साईं, वॾी महिरबानी तव्हां यादि कयो। नाले वारो लेखक ऐं रेडियो पाकिस्तान कराची जो कंपेयर नवाज़ सूमरो बि स्क्रीन ते नज़र पियो अचे। नवाज़ साईं, वॾी महिरबानी तव्हां असांखे कराची में ॿुधो पियो आहे। नाले वारो समाज सुधारक सिकिलदो राहिमू बि असांखे ॿुधे पियो, वॾी महिरबानी सिकिलदो राहिमू साईं, वॾी महिरबानियूं। असां सभिनी असांखे जी में जायूं ॾिनियूं, अवांजी महिरबानियूं। रियाण रती राति में गुलाब रंग ऐं लाख जहिड़ी मुर्क अदान दिलि फ़रेब राति जे अकेलाई में असीं ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। बसि अहिड़ियूं दोस्तो अलाए अव्हांखे वणनि पियूं, अलाए अव्हांखे न पियूं वणनि। पे चंड तड़पियो, सितारा पे मछरिया, असां तुंहिंजूं पलकूं चपनि ते घुमायूं। पे चंड तड़पियो, सितारा पे मछरिया, असां तुंहिंजूं पलकूं चपनि ते घुमायूं। ही लुड़कनि जा मोती, आसन जा खंडर, ही पंहिंजूं कमायूं पंहिंजूं लुटायूं। असां बन में जेके बि रातियूं लुटायूं, पिरे मुख ते झुमक जियां से सजायूं। न पाती असां का बि माला न पाती, चंबेलियूं वलियूं हर अङण ते उगायूं। इहा माठ मकली तूं चई ॾे, असां तो में केॾियूं कहाणियूं लिकायूं। हैदराबाद जे घंटा घर ऐं ॾियाल दास जे अङण मथां उथल ही आहे सॼी सिंध जो थधड़ो थधड़ो वासरो। चीच पातल छल ऐं भर्त भरियल रुमाल जहिड़ा रंगूणे उभ सॼे खे सजाए छॾियो आहे। असां
तूं उते ई हुएं, मां उते ई हुअसि। तूं उते ई हुएं, मां उते ई हुअसि। सिज ॻोठनि मथां के पखी जीअं लथो, आरसिन में अखियूं कीअं ॿुॾियूं तरियूं, वाह मातम जीअं पे वतन में फिरियो। तूं उते ई हुएं, मां उते ई हुअसि। मेहंदी पुसंदी मिटीअ ते नशा कंहिं पे चढ़िया, जोॻियाणे निमोरियूं पे गुतनि में भरियूं, छेगरिन सां ॿियाई ॿखनि में सुती। तूं उते ई हुएं, मां उते ई हुअसि। माठ जी बाह में वई पुछा आई सड़ी, माठ जी बाह में वही पुछा आई सड़ी। समुंड बेख्वाब थियो, शहर ॾाढा ठरिया, बांसुरनि में उदासियूं अजल थी लुॾियूं, ॼण दरिया सॼे जूं छोलियूं हुजनि। बेवसी जो डिघो कद नंढो कोन थियो, मुंहिंजा महबूब मुंदूं लंघे वयूं हितां, ऐं के सीने मंझां को गुल न फुटो। पाण त ॻोढ़ा बि पंहिंजा न गॾिजी उगिया, इश्क जे देस में कॾहिं को मौजज़ो बि कोन थियो। ऐं तूं इते ई हुएं, ऐं उते ई हुअसि। रियाण रती रात में उन्हनि महिरबाननि खे भली कारा जिन हाणे हाणे खट ते पासो वाराए ओचितो ई ओचितो असांखे ॿुधणु शुरू कयो आहे। तन्हा तारा अमी असीं पिया हलूं अञा, तन्हा तारा अमी असीं पिया हलूं अञा, रात अंधारा अमी असीं पिया हलूं अञा। असांखे बि यादि आहिनि, अव्हां खे बि नाहिनि विसरिया, पंध प्यारा अमी असीं पिया हलूं अञा। मोहब्बत जो सफ़र रवां तव्हां आहे ॻुठ माणक लंजवाणी में। ज़ाकिर हुसैन असांखे फेसबुक ते ॿुधे पियो, वॾी महिरबानी भाउ तव्हां यादि कयो आहे। वीरावा में नौजवान शाइर अब्दुल हकीम पली असांखे ॿुधी रहियो आहे। महिरबानी अब्दुल हकीम पली, तव्हांजूं सिटूं पढ़ी था छॾियूं त मूं वटि मुंहिंजो प्यारो आयो, थर ते ॼण वसकारो आयो, हू आयो पर हुन सां गॾु ई माण्हू दिलवारो आयो, वक़्त खां पोइ वरी अखियुनि खे हुनजो यादि इशारो आयो। वरी महिरबानी अब्दुल हकीम पली भाउ, तव्हां असांखे यादि कयो। टंडिया लहर में अहमद नोड़ियो असांखे ॿुधे पियो भाउ, तव्हांजी वॾी महिरबानियूं। ॻोठ मेवे ख़ासि खां असांखे यादि पियो करे, क़ाइम ख़ान ख़ासि साईं तव्हांजी आजियां था करियूं। टंडिया लहर में नौजवान साफ़ी ग़ुलाम हुसैन नोड़ियो असांखे ॿुधे पियो। ग़ुलाम हुसैन भाउ वॾी महिरबानी, तव्हां बि असांखे यादि रखियो। खिपरे में फेसबुक खोले रखियो आहे। मोहम्मद सिद्दीक़ समेत जे जमील खोसो असांखे टंडिया लहर में ॿुधे पियो। एहसान अली रिंद असांखे नामलू माग ते यादि पियो करे। खिपरे में पुराणो रेडियो लिसनर असांजा ॿ दोस्त आहिनि, नाला आहिनि हाजी मोहम्मद अब्बास ऐं बाग़ी असलम समेत जो साईं। वॾी महिरबानी बाग़ी साईं, तव्हांजो शायदि ॿीहर मैसेज नज़र आयो। पाक पक्का चांग में ज़ेठ एच ॿुधे पियो असांखे, कंडियारी में ॿुधे पियो। सोनू कोहली मोहम्मद ख़ान मस्तोई नामलू माग ते असांखे नज़र पियो अचे। जमाल लाशारी बणजातल माग ते नज़र पियो अचे। राजा नोट भारत में असांखे ॿुधे पियो। वॾी महिरबानी भाउ, जे समा बि पंहिंजे माग मकान जो नालो न आहे लिखियो। ॻोठ डाबे ख़ासि खां शमन अली ख़ासि असांखे यादि कयो आहे। उमरकोट में नाले वारो शाइर अला बचायो बजीर असांखे ॿुधे पियो। वॾी महिरबानी अला बचायो साईं। घोटकी में बेवस बख्श अली असांखे यादि पियो करे। अब्दुल रहीम नोड़ी असांखे सऊदी अरब में बि असांखे ॿुधे पियो। वॾी महिरबानी भाउ। ॻोठ ठारे में ग़ुलाम हुसैन अबड़ो महिरबानी करे रहियो आहे। बलोचिस्तान जे शहर मक्सी शाख में मोहम्मद इब्राहिम रिंद असांखे ॿुधे पियो। वावड़ी में रमज़ान नोड़ी नज़र अचे पियो। नारे में नज़र पियो अचे अब्दुल गनी शर। हेरार ॾेथा में मौजूदु आहे इम्तियाज़ अली ॾेथो भाउ, तव्हांजी महिरबानी अणॼातल माग ते मौजूदु आहे। हफ़ीज़ुल्ला काटू माफ़ कजो भाउ, अदा जेकर तव्हांजी ज़ात मूं ग़लति उचारी हुजे, शायदि मूंखे ज़ात पहिरियों दफ़ो ॿुधण में पई अचे। दासूड़े में मोहम्मद थेबो असांखे ॿुधे पियो। बदीने नूर हसन चांडियो असांखे ॿुधे पियो। कराची में कुर्बान नोड़ियो असांखे यादि पियो करे। मदीने पाक में ज़ुल्फ़कार ऐं इरफ़ान करटियो असांखे ॿुधनि पिया। वॾी महिरबानी भाउरो जुमा ख़ान लहर साईं, तव्हां पंहिंजे ठिकाणे जो नालो न आहे लिखियो। सोठी ॿ ॻोठ में अली नवाज़ ॾोरत ॿुधे पियो। ॻोठ मोहम्मद साले जमारी में कयूं जमारी असांखे यादि पियो करे। नाले वारो शाह रजब ॿुघियो बि असांखे ॿुधे पियो। रजब ॿुघियो साईं, वॾी महिरबानी, तव्हां असांखे इलाही वक़्त खां पोइ यादि कयो। ग़ुलाम क़ादर शर न रुगो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो मन माण्हू कंपेयर पर सिंधी टेलीफिल्म जो ख़ूबसूरत अदाकार ऐं डायरेक्टर बि। वॾी महिरबानी भाउ ग़ुलाम क़ादर शर, तव्हां असांखे यादि कयो। ऐं ख़ान मोहम्मद ख़ासि असांखे भलारी भोए मके पाक में असांखे ॿुधी रहियो आहे। अवां सभिनी जीअं में जायूं ॾिनियूं, वॾियूं महिरबानियूं। राति जी रूहानियत में रही पियल अबाबिल जी उॾार जहिड़ो रूह परवर अहसास अंदरि कोरे पियो ऐं चंग चोरे पियो चई त अञा ओरे थियो, अञा ओरे थियो, अञा ओरे थियो, अञा ओरे थियो। अञा राति कारी मंझि, अञा ॾीओ विसामियो नाहे, अञा अंदरि उभामियो नाहे, अञा अर्ज़ु अघामियो नाहे। अञा तारा पिया ॿरनि हू ॾिस ऐं रखी रखी चारा पिया ॿरनि हू ॾिस।
अञा जीअ झोरे पियो मुंहिंजो कंध कोरे जियो अञा ओरे थियो अञा ओरे थियो अञा दर ताक में थी काक रखे अखियूं अञा तुंहिंजी हाक में थी माक मुंहिंजे विच आंगण ते अञा दिलि घोरे बियो अञा ओरे थियो अञा ओरे थियो। रियाण अती रात में तिरछी निगाहन जड़ी दिल फ्रेबी कजलासर में विखरी वेल कजल हाणी रात हुस्ना की इन गाल जो अञा ईमान बनल ते नेठ कने कारे चग ते बाक फुटंदी ऐं इहो चिको पिरी परचाईंदो तो वक्त थेड़ खाई थे वयो का नई गाल न हुई। वक्त थेड़ खाई थे वयो का नई गाल न हुई पर माण्हुनि जे मेड़ में न तुंहिंजो अतो हो पिरी न तुंहिंजो पतो हो पिरी। रात जे तन्हाईअ में तारनि जे वार कारनि मां पे रोशनी छणी धरती मथे सरती सरती जूं कथाऊं छेड़े छेड़े को सुम्ही पियो हो पट पधरे मथे पर यादि संभरे थी अञा ऐं दिलि विंदरे थी अञा जॾहिं वासरा वर वराक ॾेई मूंखां मुंहुं मोड़े थे विया ऐं जोड़े दिलियूं टोड़े थे विया तॾहिं तोखे यादि हूंदो पिरी वक़्तु थेड़ खाई थे वियो का ॻाल्हि न हुई पर यादि भुरे थी पई जॾहिं तुंहिंजी सरे ऐं असांजी न सरे थी पई तॾहिं तोखे यादि हूंदो ॾुख रेड़ खाई थे वियो वक़्तु थेड़ खाई थे वियो का नई ॻाल्हि न हुई पर माण्हुनि जे मेड़ में न तुंहिंजो अतो हो पिरी न तुंहिंजो पतो हो पिरी। उडाणियूं दूर पयाणियूं समो के
झंपीर में मुंहिंजी जवानी मोट खाईंदी जॾहिं झंपीर में मुंहिंजी जवानी मोट खाईंदी खिली चवंदे खजीअ खे तूं तिखो तलवार वांगे हो खिली चवंदे खजीअ खे तूं तिखो तलवार वांगे हो उॾाणियूं दूर पयाणियूं समो के सारा वांगे हो लड़ियो रियाण रती रात प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे मीडियम वेव 1008 किलोहर्ट्ज़ सां जंहिंखे हिकु ई वक़्तु फेसबुक समेत रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे एप्लीकेशन वेब स्ट्रीमिंग दुनिया जी कुंड कुर्छ ताईं वखेरे रहियूं आहिनि मटियारी वेझो हाई पावर ट्रांसमीटर ते आवाज़ जी उॾार खे सग बख़्शे रहिया आहिनि इंजीनियर असांजा दोस्त सजाद ऐं मोहम्मद इस्माइल कंट्रोल रूम में आवाज़ जे मयार जो अभ्यास करे रहियो आहे हाजी मोहम्मद खोखर मुंहिंजे साम्हूं शीशे जे परी पार असांखे ॻाढ़ी बती ॾेई ख़बरदार करणु ऐं चूंडे चूंडे संगीत जो इस्मामाती पहुचाइण जे लाइ मौजूदु आहे इंजीनियर असांजो दोस्त आमिर अब्बास ऐं आऊं आहियां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लफ़्ज़नि जा झोल भरे वेठल तनहा स्टूडियो में अकेलो अकेलो अमीन अरबाब। ॻाल्हियूं कुझु वणनि जूं तुर जो वधी वण थींदी पई वञनि पर असांजी कोशिशि हूंदी आहे त महिरबाननि जे क़ाफ़िले खे बि गॾोगॾु खणी हलूं दरगाह शावेज़ करनी जी ही नगरी आहे शहर आहे मांजिंद हिते मौजूदु आहे अयूब फोसोभा वॾी महिरबानी तव्हां असांखे यादि कयो आहे खेपरे में फेसबुक ते नज़र अचे पियो तोताराम भील साईं वॾी महिरबानी तव्हां सां गॾु शंकरलाल भील बि असांखे ॿुधे पियो वंगे मोड़ वटि नौजवान शाइर आरज़ू रऊफ़ नोड़ियो असांखे ॿुधे पियो वॾी महिरबानी भाग ॻुठ मिठे खां चांग में ख़ान मोहम्मद चांग असांखे ॿुधे पियो नारे में अब्दुल गनी शर असांजो महिरबानी आहे सागर नोड़ियो पधरियो मूरा में नज़र अचे पियो संजर चांग में मोहम्मद अमीन नाले महिरबानी नज़र अचे पियो एजाज़ खोसो नामेलू माग ते नज़र अचे पियो मोहम्मद यूसुफ बलोच ॻोठ हाजी अली बख्श बलोच में नज़र अचे पियो इल्म अदब जी दुनिया सां वागिल ज़ाहिद ओठो असांखे हैदराबाद जे थधड़नि हवाउनि में हिन वक़्तु असांखे वक़्तु पियो ॾिए जमील लाशारी नामेलू हंधि ते मौजूदु आहे आदिल शेराणी बि पंहिंजे माग मकान जो नालो न आहे लिखियो काचे मुरीद देरे खां हाजी मोहम्मद ख़ान मस्तू यादि पियो करे अमीर अहमद नोड़ियो भाउ तव्हांजूं वॾी महिरबानी तव्हां अलाए किथे असांखे ॿुधो पिया हुर प्यारो चानियूं नाले महिरबानी नज़र अचे पियो पर अलाए किथे मौजूदु आहे ग़ुलाम मोहम्मद लुंट जिदे शहर में असांखे ॿुधे पियो वॾी महिरबानी भाउ मक़सूद रिंद में अली ज़ाहिद रिंद ऐं अली ॾिनो रिंद असांखे ॿुधनि पिया साॻे शहर में अवामी शाइर अली गुल रिंद बि असांखे ॿुधे पियो अली गुल रिंद रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे मशहूरु अनाउंसर मरहूम अली ॾिनो रिंद जो भाउ आहे वॾी महिरबानी भाउ तव्हांजे आजियां था करियूं ॻोठ ख़ान मोहम्मद उनड़ में मोहम्मद याकूब उनड़ असांखे ॿुधे पियो गोराम बलोच मीरपुर ख़ास में असांखे ॿुधे पियो कराची जे शहर चनेसर ॻोठ में अमर रमेश कृष्ण ऐं मोहम्मद अमीर शेख असांखे ॿुधनि पिया खादम प्यासी अलाए किथे असांखे ॿुधे पियो नज़र अली नायच शहदादपुर में असांखे ॿुधे पियो नज़र अली नायच रेडियो पाकिस्तान बिरशाह जो मनमणू कंपेयर आहे मर्दान में बशीर अहमद ऐं माजिद अहमद असांखे ॿुधनि पिया वॾी महिरबानी दोस्त मोरी मंगर में ॿुधे पियो असांखे महिरबानी मोहम्मद हनीफ़ ज़ऊर ऐं प्रीतम आबाद खां असांखे यादि पिया कनि फ़क़ीर मंज़ूर मरी मोहम्मद रहीम बिरोही ऐं अब्दुल रहीम बिरोही अवां सभिनी जीअं में जायूं ॾिनियूं वॾी महिरबानी दोस्तो अवां सभिनी पंहिंजी राय ॾिनी अवां राय जो खुली दिलि सां एतिराम अखियुनि जी अणियुनि जूं छॾ त ॻाल्हियूं करियां अञा अखियुनि जे अणियुनि जूं छॾ त ॻाल्हियूं करियां अञा पीढ़ीअ जे पिंपड़ियुनि जूं छॾ त ॻाल्हियूं करियां अञा
रियाणती रात में खुंबन खाटूं बन आंगन गमन जहिड़ियूं पाण माण्हू जूं ॻाल्हियूं अञा बि उन वाई वात जो थाक बणियूं बीठियूं आहिनि जिते कंध कमाठा ॿधी कंहिं सूफ़ियाणी दरवेश जी दुआ मिसल वास पे विराइजे सॼी दुनिया जी न धरती मथे। कॾहिं भुलिजी घिटी पई सम्झजां त यादि तोखे पियो करियां, कॾहिं भुलिजी घिटी पई सम्झजां त यादि तोखे पियो करियां। संझा टाणे उब अकेलो थियई ऐं खिड़े तारो कोई आसमान मथे, पखी पर वेड़े छॾीनि ऐं निंडूं सभई मेड़े वठनि। तॾहिं जॾहिं लालाण उब विञाए छॾे सम्झजां त यादि तोखे पियो करियां। तारा सुम्ही पवनि ऐं दिलि वारा आसरा वेड़े सुम्हनि, तारा सुम्ही पवनि दिलि वारा आसरा वेड़े सुम्हनि। राति सनाटे में सितारा ॻाल्हियूं तुंहिंजूं कनि, ख़त विहाणे रखियल तस्वीरूं ॾिसी ऐं अखियूं यादि मुंहिंजूं अचनि। तॾहिं सम्झजांइ त यादि तोखे पियो
रियाणती रात में खुमार लखन जड़ा मन लोभांदड़ दिल फ्रेब पल झल नका पल सब का पासे पिणीअ खे जड़े न्यापे में वेड़जी वेल रात जूं घड़ियूं अञा आहिनि उते जो उते बीठल हिकु शाम टहक तुंहिंजो हिकु शाम यादगिरी तुंहिंजी हिकु शाम टहक तुंहिंजो हिकु शाम यादगिरी तुंहिंजी हिकु शाम सुॾको तुंहिंजो हिकु शाम यादगिरी तुंहिंजी वीरान मुंहिंजे घर में न आहिनि रहियूं बहारूं हाण हिकु सार हुई तोहफ़ो तुंहिंजो हिकु शाम यादगिरी तुंहिंजी राति जी सर्द मौसम निणनि जी बारिशनि में हसरतनि जो काथो तुंहिंजो हिकु शाम यादगिरी तुंहिंजी हिकु शाम टहक तुंहिंजो हिकु शाम यादगिरी तुंहिंजी। फेसबुक ते नज़र था फिरायूं तो बागो बहार थियो वञूं इन करे जो अवां महिरबाननि जो वॾो अंग असां जिन आवाज़ सफ़र में हम सफ़र बणियल आहे। मुनीर बलोच सांगड़ में असांखे ॿुधे पियो, वॾी महिरबानी भाउ तव्हां यादि कयो असांखे। साबंदस्ती ॻोठ में सजाद हुसैन मल्क असांखे फेसबुक ते ॿुधे पियो। ॾाढो शहर में अबू बकर लाशारी ॿुधे पियो, वॾी महिरबानी मूंखे लॻे थो महिरबानी जो। ॿीहर मैसेज आयो आहे गिरोड़ शरीफ़ जितां दुनिया जूं अकथियूं उभरनि थियूं, हिते असांखे बशीर नोड़े ॿुधे पियो, वॾी महिरबानी भाउ। ईसा ख़ान अणॼातल माग ते नज़र पियो अचे। वताए फ़कीर जी जू टंड अलायर हिन शहर में फेसबुक खोले रखियो आहे। अरबाब रशीद भाउ वॾी महिरबानी तव्हां यादि कयो। अमीन मरी अलाए असांखे किथे ॿुधे पियो। गुलाम उल्ला नोड़ियो लाकड़ ॻोठ में असांखे ॿुधे पियो। इस्लामकोट में मोहम्मद अमीन बलोच असांखे ॿुधे पियो। आकाश अली दोस्त FM सांगड़ जो मशहूरु आरजे आहे, असांखे यादि कयो आहे। वॾी महिरबानी भाउ तव्हांजी आजा था करियूं, तव्हां यादि कयो असांखे। असलम ख़ान असलम अलाए किथे असांखे ॿुधे पियो। तुगोसर ही ॻोठ जो नालो आहे, हिते मौजूदु आहे। सिकंदर अली हाले पोटो नबीसर रोड में मौजूदु आहे। निंदलाल ऐं भवेश कुमार गवादर जबल नू हिते मौजूदु आहे। ग़ुलाम सरवर पालारी वाही पांधी खां यादि पियो करे। वाजिद लुंट या वाहिद लुंट सकरन में सुभान दीन असांखे ॿुधे पियो, वॾी महिरबानी भाउ। मिस्किन जमाली बलोचिस्तान जे शहर ओस्ता मोहम्मद में असांखे ॿुधे पियो। ॻोठ बका नोड़े में मोहम्मद हुसैन नोड़ियो ऐं वकार अरबाब असांखे ॿुधनि पिया, वॾी महिरबानी तव्हां असांखे यादि कयो। हिन वक़्तु ॻोठ बका नोड़े में मालन हार खां असांखे यादि कयो आहे। मोटो मकवाणे चौवन कुमार मकवाणे परवीन सिंह ऐं दीवान मकवाणे भाउ, वॾी महिरबानी। असांजो नंढड़ो भाइटियो आहे नाद अली मुनवर टंडलियार में असांखे ॿुधे पियो, महिरबानी बाबा नाद अली मुनवर। उमेद तव्हां राज़ी थिया हूंदा, वॾी महिरबानी तव्हां असांखे यादि कयो। अवां सभिनी यादि कयो, अवां जी वॾी महिरबानी। आवाज़ हिन सफ़र में जॾहिं खां अवां सां अची गॾिया आहियूं दोस्तो, वॾो वक़्तु गुज़ारे आया आहियूं मोहबत हिन सफ़र में। काफ़ी महिरबानी असांखां विछड़ी विया, के पंहिंजनि कमनि कारनि में रेडियो जी दुनिया खां परे हलिया विया, के परे वञी वरी वापसि मोटी आया, ऐं के नए सिर नवां महिरबानी असांजे आवाज़ सफ़र में हम सफ़र बणिया। बसि दुनिया ईअं पई हले दोस्तो। हीउ जीवन जो चौवाठे ते के यार मिलिया कुर्ब मजा वक़्तु हो जो अहिड़ो वरियो, को केॾांहुं वियो को केॾांहुं वियो। हिकिड़ी ॿेड़ी हुई जा ॿुॾंदी वई ऐं ताक हुन जा तरंदा विया। को वलर हो जो विछड़ी वियो, को केॾांहुं वियो को केॾांहुं वियो। रियाणती रात में किरचमी रंग जड़ा इंडलठी रंग मेड़े मेड़े अवां आॾो रखण वारी लफ़्ज़नि जी अनोखी जिंदगानी वधीक मोतर बणाए रहिया आहियूं, इन करे जो न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए। असांजे पुॼाणा न ही बात हूंदी, न छिरक हूंदा, न ही तात हूंदी। असांजे पुॼाणा न ही बात हूंदी, न छिरक हूंदा, न ही तात हूंदी। जॾहिं जवानी अछो ॿूर झलींदी, असां लाइ विंदर बसि इहा ई ॾात हूंदी। असांजे पुॼाणा न ही बात हूंदी, न छिरक हूंदा, न ही तात हूंदी। सफर हूंदा वीरान गलियूं हूंदियूं, सुनसान शहर हूंदा। तुंहिंजे विछड़ी वञण खां पोइ यादुनि जा सफ़र हूंदा। तुंहिंजे विछड़ी वञण खां पोइ यादुनि जा सफ़र